शहर मीरपुर बठोरे ॻोठ बिलू पंभर खां शाइर ऐं मूसा पंभर लिखे थो। बशीर भाउ यादूं त यादूं आहिनि, पर के यादूं ज़हर जियां कड़ियूं ईज़ा ॾींदड़ हूंदियूं आहिनि। मुंहिंजे पाड़े में रहंदड़ हिकु ग़रीब जे दर्द कथा आहे। बशीर भाउ रियाज़ पंभर जंहिंखे पंहिंजे माइटनि संस मामे जे घरां वॾे लाड कोड सां परणायो हो, वक़्तु गुज़रंदे रियाज़ ते अलाह राज़ी थियो हो त हिकु मासूम गुल जहिड़ो पुटु मिलियो हुअसि। ग़रीब घर में ख़ुशियूं अची वियूं हुयूं, मिठाइयूं विराइजी वियूं हुयूं पंहिंजे प्यारे पुट जूं, ऐं हुननि नालो रखियो हो फराज़। फराज़ जॾहिं 2 सालनि जो थियो हो त ॿाता ॿोल ॿोलणु लॻो हो, मिटीअ में लिथड़ियूं पाईंदो, रांदियूं कुॾंदो हो। ग़रीब हुअण जे करे महिनत मज़दूरी करे पुटु फराज़ खे पालींदो रहियो ऐं इन उमीद आधार त पुटु फराज़ वॾो थींदो ऐं फराज़ खे पोरियो करे पढ़ाईंदसि, ऑफिसर थींदो। बसि गुरबत जो जान लही वेंदो, उमीदूं जागी पयूं हुयूं ऐं पोइ रांदियूं थींदियूं रहियूं, हवाऊं घुलंदियूं रहियूं, मींहं वसंदा रहिया ऐं पखी उॾामंदा रहिया। वक़्तु गुज़रंदो वियो। अॼु रुगो यादूं छॾे वियो आहे वक़्तु, ऐं यादुनि जो उहो जान पलटे थो त बे अख़्तियार अखियूं वसी पवनि थियूं ईअं जीअं सामणी मींहं वसी पवंदा आहिनि। हा, वक़्त जी भले भले हलंदी रही हुई। नंढे फराज़ खे आहिस्ते आहिस्ते अची बीमारी वकोड़ियो हो। रियाज़ पंहिंजे पुट खे कुल्हे ते खणी बठोरे शहर जे अलाए त केतिरनि डॉक्टरनि जा दर खड़काईंदो रहियो, पर किथां बि हुनजी का बि शफ़ा कोन थी सघी। ऐं पुटु फराज़ खे बचाइण लाइ हुन ठटे मकली जा पंध बि कया हुआ ऐं पोइ नाउमीद थी मोटियो हो। बशीर भाउ यादि अथमि, अॼु बि चिटो यादि अथमि। हा, यादि अथमि रियाज़ मुंहिंजे घर आयो हो। पुटु फराज़ जी सारी हक़ीक़त ॿुधाईंदे रोई वेठो हो। मूंखे साथत ॾींदे दिलासो ॾिनो हो, अलाह ख़ैरु कंदो, रियाज़ ठीकु थी वेंदो। रियाज़ अलाह मां आसिरो न लाए। हा, ऐं पोइ हुनखे अलाए त केतिरा दिलासा ॾेई वेठो हुअसि, फराज़ जी तबियत सेट थी वेंदी, तूं परेशान न थी, पाण कराची हलूं था, ॻाल्हियूं ॻाल्हियूं थी वियूं हुयूं। ऐं हू वीचारो मुंहिंजनि उन दिलासनि ते खन पलल ख़ुशि बि थी पियो हो। ऐं पोइ हिकु नओं सिज उभरियो हो। असीं कराची हलिया पिया हुआसीं, अॼु बि यादि अथमि। ऐं पोइ जॾहिं उते हिकु इस्पताल में दाख़िल थियासीं, डॉक्टरनि कुझु टेस्टूं वरितियूं हुयूं। डॉक्टरनि इहो ॿुधायो हो त फराज़ खे मसाने जी पथरी, गुर्दनि जो असरु, रत जी खोट, अलाए त केतिरियूं बीमारियुनि मासूम खे पले पयूं हुयूं। असां 3 ॾींहं मासूम फराज़ जी जान बचाइण लाइ वॾा बस कंदा रहियासीं। डॉक्टरनि खेसि कुझु दवाऊं ॾेई इहो चयो हो त कुझु दवाऊं खाराए ऐं पोइ 3-4 ॾींहं मोटी अचिजो, ऑपरेशन कंदासीं। ऐं पोइ असां मासूम फराज़ खे वापसि घर खणी पहुता हुआसीं। अरबा जी राति 8 बजे अचानक तबियत ख़राबु हुअण करे पीउ रियाज़ फराज़ खे बठोरे इस्पताल खणी पहुतो हो। डॉक्टरनि गैस चाढ़ियो हो। पंहिंजे पीउ जी झोली में फराज़ हमेशह लाइ आरामी थी वियो हो। पीउ सम्झो त तकलीफ़ घटि हुअण करे खेसि आराम अची वियो आहे। पोइ खेसि डॉक्टरनि ॿुधायो हो त रियाज़ तुंहिंजो फराज़ हाणे तुंहिंजो न आहे रहियो। अंदरि अधु थी पियो हुअसि, उछंगारूं ॾेई पुटु फराज़ खे सॾणु लॻो हो। बसि बशीर भाउ पोइ करे बि छा थो सघिजे। पुटु फराज़ खे विछड़े त ॾींहं थिया आहिनि, पर अॼु बि संस माइट खट में ॿधल हुनजूं लोॾूं ॾिसी ज़ारो कतार रुअनि था। फराज़ जी तस्वीर रांदीका रखी लोॾीनि था ऐं लोलियूं ॾियनि था, सुरकनि था, सारीनि था। ऐं वरी बि हुननि जे साम्हूं इहे सिटूं तरी अचनि थियूं त तो विछोड़िया समय ज़माना, हाय ज़माना, हाय ज़माना। सच जे अहसास सां जुड़ियल इहा ॻाल्हि आहे दोस्तो त जॾहिं बि यादूं गहराई सां पढ़ियूं थियूं त अलाए छो नेण आगमी पवंदा आहिनि। तुंहिंजो जो तस्वरनि जो जान जोड़ींदे टोड़ींदे पाण खे ज़माना थिया ऐं यादूं पढ़ंदे बि ज़माना गुज़री विया। पर पोइ बि अलाए छो के यादूं मन खे घायल करे छॾीनि थियूं ऐं के यादूं मन मरोटे छॾीनि थियूं। तुनखे कजे त केॾांहुं कजे।
अजब ॻोठ जूं उदास घटियूं उनखे सारिन थियूं। सांझ विला जो जॾहिं बि तारा झिरमिर करे आकाश जे चुनरी ते पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियनि था ऐं जॾहिं चांडोकियूं लहनि थियूं, सच पुछी बशीर भा तो बेअख़्तियार यादि अचे थो ऐं असीं ॻोढ़ा हारींदे हुनखे सारींदे सुरकी पऊं था। हा, सुरकी पऊं था। लगी रहे याद थदड़ी ओ लगी रहे याद थदड़ी तुझे याद दी वरी आवी ओ लगी रहे याद थदड़ी